الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. برادران اسلام، अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमे ते मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼु बि उहा आयत सगोरी मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु इरशाद फरमायो आहे: या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, कुतिबा अलैकुमुस्सियाम, अव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि, कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया विया हुआ, लअल्लकुम तत्तक़ून, रोज़ो तव्हां जे मथां इन्हीअ जे लाइ फर्ज़ कयल आहे त अव्हां रोज़े रखण सां तक़वा हासिल कंदव, मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणबो। आयत सगोरी मां इहो मालूम थिए थो त रोज़े जो मक़सदु आहे तक़वा जो हुसूल। जेकॾहिं रोज़ आहे त रोज़ो रखी ऐं तक़वा हासिल कई त पंहिंजे मक़सद खे हुन माणियो, पर जे रोज़ो रखियईं ऐं तक़वा हुन में न आई त पोइ ख़ाली पाणी मानी खां पाण खे बंदि रखियईं। सरवरे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान मुबारक आहे त कुझु रोज़ेदार अहिड़ा हूंदा आहिनि जन खे रोज़े में सिवाय बुख जे ऐं उञ जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे। साहबन किरामन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हो कीअं? पाण फरमायूं त पाणी खां रहिया उञ लॻनि, मानी खां रहिया बुख लॻनि, रोज़े जो मक़सदु हासिल कोन कयूं,
पंज वक्त नमाज कोन अदा कयूं, माण्हुनि जे गिला खां पाण खे कोन रोकियूं, अला हाज़ल क़यास ॿियनि बुराइनि में मशगूलनि में पाण खे मशगूल रखियईं, त अहिड़े माण्हू खे जेको रोज़े में आहे बि पर अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जी नाफ़रमानी गुनाहनि में मसरूफ़ आहे, रुगो खाइण ऐं पीअण खे रोज़ो सम्झी छॾियईं, इन माण्हूअ खे सवाइ उञ जे ऐं बुख जे ॿियो कुझु कोन मिलंदो आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमाए थो त जेकॾहिं तोखे रोज़े में तक़वा, परहेज़गारी, खौफ़े ख़ुदा, अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे ज़ात बाबरका जो भाव दिल में पैदा थिए ऐं आइंदा जे लाइ नेकी जो इरादो कर, बुराइनि खां पाण खे परे कर, कयल गुनाहनि जी रब्बुल आलमीन खां माफ़ी वठ, त पोइ इन रोज़े मां तोखे फ़ाइदो बि आहे ऐं रोज़े जो मक़सद बि इहो आहे। पर जेकॾहिं इन मक़सद खे असीं हासिल नथा कयूं त पोइ अल्लाह ताला खां दुआ है रब करीम असां तव्हांखे सही रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो त अॻियनि उम्मतुनि ते बि रोज़ा हुआ, असां ते बि रोज़ा आहिनि। फ़र्क़ु कहिड़ो आहे त अॻियनि जे मथां ॿियनि महीननि में रोज़ा हुआ, असांजे मथां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, हिन महीने खे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात या फज़ीलत नसीब फरमाई आहे जो अल्लाह पाक पंहिंजे पाक क़ुरान मजीद खे रमज़ान जे महीने में नाज़िल फरमायो। क़ुरान करीम जे नुज़ूल जे लाइ अल्लाह ताला हिन महीने खे मुंतख़ब कयो। अवां सोचींदो ऐं थोरी घणी तव्हांखे ख़बर बि आहे त अल्लाह जे हबीब जे मथां हिक जाइ ते क़ुरान नाज़िल कोन थियो आहे। अल्लाह साईं 23 सालनि में आहिस्ता आहिस्ता हबीबनि ते अहकाम नाज़िल फरमाया। कॾहिं रुकू नाज़िल थियो, कॾहिं 2 आयतूं नाज़िल थियूं, कॾहिं अधु सिपारो नाज़िल थियो, इन खां मथे न, थोरो थोरो थी 23 सालनि में अल्लाह पाक पंहिंजे हबीब ते क़ुरान नाज़िल फरमायो। ऐं हीअ आयत असांखे ॿुधाए थी त अल्लाह ताला रमज़ान जे महीने में क़ुरान नाज़िल कयो, यानी हिक जाइ लाथो। इहो कीअं सम्झ में अचणु खपे, इन जे लाइ उलमा किराम जवाब ॾिना आहिनि। हदीस जे रोशनी में ॿुधायो अथनि, मां बि तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला लोह महफ़ूज़ खां आसमान दुनिया वारे ताईं, आसमाननि जा नाला आहिनि। ही पहिरियों आसमान जेको पंहिंजे मथां आहे, इन खे आसमान दुनिया जो सरबो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात लोह महफूज़ मां क़ुरान करीम खे हिक जाइ ते जीअं आहे अलहम्द खां वन्नास ताईं पहिरें आसमान ते नाज़िल फरमायो। हिन आयत में उन्ही ॻाल्हि जो ज़िक्र आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, रमज़ान जो उहो बाबरकत महीनो आहे जो अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान पाक नाज़िल कयो वियो। यानी किथां लोह महफूज़ खां आसमान दुनिया ताईं, बाक़ी दुनिया वारे आसमान खां नबी करीम ते 23 साल अल्लाह ताला जो क़ुरान नाज़िल थींदो रहियो। वक्ती तौर जंहिं बि मसइले जी ज़रूरत पवंदी हुई, अल्लाह ताला जल जलालु अमन वालो उहो मसइलो नाज़िल फरमाईंदो हो। अल्लाह जो कलाम क़दीम आहे, ईअं कोन हो त ज़रूरत पेश ईंदी हुई अल्लाह जे तरफ़ खां कलाम ठही ईंदो हो, न। अल्लाह पाक जल जलालु अमन वालो अलीमुम बिज़ात सुदूर आहे, आलमुल ग़ैब व शहादत आहे। उन रब्बुल आलमीन जे इल्म में हर शइ आहे। अल्लाह जो कलाम क़दीम आहे, ख़ुदा जी सिफ़त आहे। उन सिफ़त मुताबिक़ ख़ुदा ताला जो क़ुरान नाज़िल थींदो रहंदो हुयो। अवां इन्ही मां अंदाज़ो लॻायो त रमज़ान शरीफ़ जी केॾी वॾी फज़ीलत आहे जो अल्लाह पाक लोह महफूज़ मां दुनिया जे आसमान ताईं क़ुरान करीम जे नाज़िल थियण जे लाइ अहिड़ो महीनो मुंतख़ब फरमायो जेको सभिनी महीननि में शान वारो महीनो आहे। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस आहे, अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो त रजब जो महीनो मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे, उन खां बाद शाबान जो महीनो ईंदो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, शाबान जो महीनो मां मुहम्मद करीम जो महीनो आहे। उन शाबान खां बाद में रमज़ान जो महीनो ईंदो आहे।
हबीबन करीमन इरशाद फरमायो त रमज़ान शरीफ जो महीनो अल्लाह जो महीनो आ। रजब मुझे उम्मत जो, शाबान मां मोहम्मद करीम जो, ऐं रमज़ान मुझे मिठे अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो। अल्लाह पाक जे महीने खे पंहिंजी ज़ात ॾे मनसूब फरमायो आहे। जे काबतुल्लाह चई, काबे जी निस्बत ताज़ीम जे वास्ते कयल आहे, अहिड़े तरीक़े सां रमज़ान शरीफ़ जी निस्बत अल्लाह जे तरफ़ करे हुन जे ताज़ीम जी निस्बत आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़े हिकिड़े महीने जे अंदरि केतिरनि गुनाहगारनि खे माफ़ फरमाईंदो आहे। हुज़ूर सही फरमाइनि था त हिन जी हिकिड़ी हिकिड़ी घड़ी रहमत ऐं बरकत सां भरपूर आहे। अल्लाह साईं रमज़ान शरीफ़ जे हिकिड़े ॾींहं में पहिरीं तारीख़, ॿी तारीख़, टीं तारीख़ ॾिहाड़ा आहिनि। अल्लाह पाक जो हबीब फरमाए थो एतिरा गुनाहगार जन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो आहे, गुनाहनि जे करे, बेहयानि जे करे, बुराइनि जे करे, इंसानी बदआमालनि जे करे हुननि जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़े रमज़ान शरीफ़ जे ॾिहाड़े में अहिड़ा बाना जेके दोज़ख जा हक़दार बणिजी चुका हूंदा आहिनि, अल्लाह ताला जल जलालू अमन वालो फलाणनि ऐं फलाणनि कबीलनि जे बकरिन जे वारनि जेतिरे तादाद जेतिरा माण्हू जहन्नम खां आज़ाद फरमाईंदो आहे। हुज़ूर सही अलैहिस्सलाम उन ॿिनि कबीलनि जो नालो खयो जेके मदीने शरीफ़ में रहंदा हुआ, ऐं उन ॿिनि कबीलनि वारनि वटि तमामु घणियूं रिढूं ऐं बकरियूं हूंदियूं हुयूं। हिकिड़े हिकिड़े माण्हू वटि हज़ारनि जे तादाद में उन कबीले में हज़ारे माण्हू हूंदा हुआ। ईअं सम्झो त ॿ कबीला तमामु वॾा मालदार हुआ। हर माण्हू वटि हज़ारे बकरियूं रिढूं ऐं हर कबीले में हज़ारे माण्हू हूंदा हुआ। उन ॿिनि कबीलनि में के लखे हज़ारे माण्हू हुआ। उन्हनि जूं केतिरियूं रिढूं हूंदियूं, हिकिड़ी रिढ जा केतिरा वार आहिनि या बकरी जा केतिरा वार आहिनि। अल्लाह जो हबीब फरमाए थो अल्लाह पाक जी ज़ात रमज़ान मुबारक जे हिकिड़े महीने में इन ॿिन्ही कबीलनि जे बकरनि ऐं रिढुनि जे वारनि जे तादाद जेतिरा रमज़ान शरीफ़ जे हिकिड़े ॾिहाड़े में जहन्नम खां आज़ाद फरमाईंदो आहे। आज़ाद कीअं? वेठे वेठे आज़ाद उहो थींदो जेको आज़ादी घुरंदो। मां अॻे जुमे ते अर्ज़ कयो न, अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। पहिरों ॾहाको हुन जो रहमत वारो ॾहाको आहे, औसतुहु मग़फ़िरतुन हुन जो विचो ॾहाको माफ़ी घुरण जो आहे, व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार ऐं हिन जा पोयां ॾहाक ॾह ॾहाड़ा जहन्नम खां निजात जा। जेकॾहिं को बि माण्हू रहमत घुरंदो त हुनखे रहमत मिलंदी, मग़फ़िरत घुरंदो त हुनखे मग़फ़िरत मिलंदी, जहन्नम खां निजात घुरंदो त हुन खां जहन्नम खां निजात मिलंदी। हे उन्हनि जे वास्ते आहे जेको अल्लाह पाक जल जलालू अमन वालू खां घुरे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम, बाना घुरण तो जो कम आहे त क़बूल करण मां अल्लाह जो कम आहे। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू हे ॾिहाड़ा 12 ही महीना रमज़ान करे हा त बि क़ादिर आहे, पर अल्लाह साईं 12 महीने मां हिकिड़ो ॾिहाड़ो, हिकिड़ो महीनो रमज़ान जो कयो आहे। इन जे लाइ त बाने खे मौक़ो मिले। छाजे लाइ? इंसान जी फितरत आहे, फितरती तौर गाफ़िल आहे, फितरती तौर वेसारे में मुब्तला आहे, फितरती तौर ग़लतियुनि में फाथल आहे। इंसान जे फितरत में इहा शइ शामिल आहे, पर इन्ही जे मथां क़ाइम रहण, इन्ही जे मथां दवाम करण, इन्ही जे मथां हमेशह रहण अल्लाह ताला खे नापसंद आहे। अल्लाह सी फरमाईंदो आहे ग़लती ते कोन कावड़बो आहियां। रब फरमाईंदो आहे ग़लती ते कोन कावड़बो आहियां, कावड़बो उन्ही ग़लती जे मथां क़ाइम रहण ते आहियां। ग़लती थी वञई ऐं फौरन पछताए मां अल्लाह खां माफ़ी घुर त मां फरमाए छॾियां। खैरुल ख़त्ताईन अत्तवाबीन, क़ुदसी हदीस पाका अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे उहे गुनाहगार बाना भला आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, अबा गुनाहगार वरी भलो, भलो कीअं थियो? गुनाहगार आहे, पर
पर अल्लाह जो फरमान आहे, हबीब ॿुधाए थो खैरुल ख़त्ताईन, उहे गुनहगार भला आहिनि या अल्लाह कहिड़ा, अत्तवाबीन जेके मां रब करीम जी दरबार में तौबह ताइब थींदा आहिनि। पर आहे बि गुनहगार, तौबह बि न करे, ख़ुदा ॾे रुजू बि न करे, गुनहगार त अॻे ई आहे, हुन जे लाइ माफ़ी न आहे। रब से फरमाए थो तूं गुनाह कर, इहे तुंहिंजा गुनाह जी मां इजाज़त कोन थो ॾियां। इन्नल्लाह ला यामुरु बिल फहशाइ वल मुनकर, बेहयाई ऐं बुराईअ जो मां अमर न कंदो आहियां, मां इन खां मनो फरमाईंदो आहियां। अल्लाह पाक फरमाए थो बुराई न कर, बुछड़ाई न कर, पर जे थी वञे त उन ते क़ाइम न रहो, उन जी माफ़ी घुर त मां रब तोखे माफ़ फरमाए छॾियां। ऐं हेड़ा ॾिहाड़ा, हेड़ा महीना रब करीम जी ज़ात बाबरकात बाननि जे मग़फ़रत लाइ मुक़ररु फरमाया आहिनि, जो हिन में हिकिड़ी हिकिड़ी राति अहिड़ी अल्लाह ताला पैदा फरमाई आहे, होॾो मुजादा हज़ारे साल वेही रब खे ॿाॾाए ऐं माफ़ियूं घुरे, हज़ारे साल वारी बि पोरियो हुन जो ज़ाया कोन थींदो। पर हिन महीने खे अल्लाह मक़ाम उहो अता फरमायो आहे जो हिन जी हिकिड़ी राति आहे जंहिंमें वेही ख़ुदा खे ॿाॾाए त हज़ार महीननि खां बि भलो। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी मेराज ते पे वया। मेराज वारी रात हबीबन करीमन खे हिकिड़ी जाइ ते जिब्रील गड्डा मलाइका नज़र आया जेके अल्लाह जे इबादत में क़याम में बीठा हा। नमाज में जेको पाण बीहंदा हो न, इनखे क़याम चइबो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जूं कतारूं ॾिठियूं, सफ़ूं ॾिठियूं, क़याम तमामु सुहिणे नमूने जो ॾिठो, पाण बीही रहिया। हज़रत जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हलो सफ़र जारी फरमायो। रसूलुल्लाह फरमाइनि था, जिब्रील बीह, हिननि जो क़याम मूंखे बीहणु वणे थो। वरी रुकू कंदा मां ॾिसां, वरी सजदा कंदा मां ॾिसां, कीअं अल्लाह पाक जी इबादत में मस्त लॻा पिया आहिनि। हिननि जे क़याम रुकू सजदे खे मां ॾिसी मां मुहम्मद पंहिंजे दिलि खे ठारियां। अल्लाह पाक जे प्यारे फ़रिश्ते हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अव्हां ताईं अचां पियो वञा पियो, हज़ार हा साल गुज़री विया आहिनि, ईंदे वेंदे कई हज़ार मरतबा गुज़री विया आहिनि, पर इहे बीहण वारा मलाइका मूं पारे ॾिहाड़े जो बीठा ॾिठा ने क़यामत ताईं बीठा हूंदा। रुकू कोन था कनि, सजदो कोन था कनि, बीठा आहिनि। पाण अॻिते हलिया, हदीस पाक में ईंदो आहे, वरी ॿी मलाइकनि जी जमात वेहंद नज़र आई, उहे वरी रुकू में हा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते वरी बीही रहिया। हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, क़िबला हलो। पाण फरमाइनि था, हे त रुकू कनि था, हाणे रुकू मां उथी सजदे ॾे वेंदा, इहो ॾिसां। जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, न, मुंहिंजो जॾहिं खां अचण वञण शुरू थियो आहे, हज़ारे साल हज़ारे भेरा इन्हनि जो रुकूअ जो हाल मां ॾिठो आहे। रुकू में हूंदा ऐं क़यामत ताईं रुकू में रहंदा। मुंहिंजा हबीब केतिरो पाण बीहंदासीं। हबीबन करीमन पंहिंजो सफ़र जारी फरमायो। वरी टीं जाइ ते विया, अल्लाह पाक जा अहिड़ा मलाइक नज़र आया जेके सजदे में हुया। हबीबन अर्ज़ कयो, इरशाद फरमायो, जिब्रील, अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जे मलाइकनि जो सजदो आहे, सजदे मां ज़रूर मथो मथे खणंदा। इन्हनि खे सजदे मां मथे उथंदे मां ॾिसां, कीअं था ख़ुदा पाक जी बात कनि। जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह। हज़रत जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इहे इन्ही हाल में मूं अल्लाह अव्वल खां आख़िर ताईं ॾिठा आहिनि। अल्लाह पाक जे अमर मुताबिक़ इहे सजदे में ई हूंदा, क़यामत ताईं सिर सजदे मां न खणंदा। हदीस पाक में चए थो, सरवर कायनात अलैहिस्सलाम जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। नबी साईं रोई ॾिनो। हबीबन जे रोअण जे करे जिब्रील पुछे थो, क़िबला छो था रो? सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिब्रील, जेतिरी मेहनत घणी ओतिरो सवाब घणो। हा न साईं, जेतिरा ज़मीन में हारी हर ॾींदो आहे ओतिरी ज़मीन भली थींदी आहे। जेतिरो हुन जी गुॾ कढंदो, सफ़ाई कंदो, ओतिरो फ़ाइदो थींदो। जेतिरो हुनखे भाण दवा सां संभालींदो,
हिसाब किताब सां त तव्हांजो फसल भलो थींदो। ॿाहिराड़ी जा माण्हू आयो, जेतिरी महिनत कंदो ओतिरो फ़ाइदो थींदो आहे। इबादत में बि ईअं आहे, जेतिरो माण्हू ख़ुदा जी घणी इबादत कंदो ओतिरो हुनखे घणो सवाबु मिलंदो। हबीबन करीमन जे रोअण जो मक़सदु कहिड़ो हो? पाण फरमायो जिब्रील मां रोवां इन्ही जे करे थो त हे मलाइक एॾी इबादत कनि था, क़याम वारा क़याम में हल, रुकू वारा रुकू में हल, सजदे वारा सजदे में हल। इनखे हज़ार साल गुज़री विया त यकीनन हिनखे सवाब बि एॾो मिलंदो जो घणी महिनत कई अथनि। जिब्रील चयो हाओ या रसूल अल्लाह, ज़ाहिर आहे इन्ही में को शक न आहे, जेतिरी घणी महिनत ओतिरो घणो सवाब। पाण फरमाइनि था रोवां इन्ही जे करे थो जो मुंहिंजे उम्मत जी एतिरी तवील उमिरि थींदी कान, मुंहिंजा उम्मती एॾो वॾी उमिरि कोन माणींदा, न को एॾी इबादत कंदा, पोइ मुंहिंजे उम्मत खे सवाब त घटि मिलंदो। मूंखे पंहिंजी गुनाहगार उम्मत यादि आई आहे। वाह रहमत वारा नबी हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात अहिड़े सफ़र ते पे वियो, अहिड़ी ख़ुशी में हुयो जो हबीब खे त कुझु बि यादि न हुजे। हा, माण्हू जॾहिं ख़ुशी में वेंदो आहे त का ॻाल्हि यादि न रहंदी आहे, पंहिंजे धुन में हलंदो आहे। पर सरवरे कायनात अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब करीम मां अल्लाह पाक तोखे सभिनी जाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। रहमत वारे नबी जी फितरत आहे, हर माण्हू पंहिंजे फितरत खां मजबूर हूंदो आहे। विछू मुंहिंजा दा ॾिठो अथव, हलंदो ईंदो, पत्थर ईंदुसि साम्हूं उनखे डंग हणंदो, काठी नज़र ईंदी उनखे डंग हणंदो, माण्हू हथु विझंदो उनखे डंग हणंदो। दुश्मनी कंहिंसां कान्हेसि का, पर हुनजी फितरत आहे त डंग हणा। अहिड़े तरीक़े सां चङो माण्हू हूंदो आहे, ओड़े में हुनखे तंग कंदा हो, बेज़ार कंदा हो, गिलाऊं कंदा हो। पर जेकॾहिं चङो माण्हू आहे वरी बि लड़ी हुन वटि ईंदा हो त तव्हां सां चङाई कंदो आहे, जो हुनजी फितरत आहे। हर माण्हू पंहिंजे फितरत खां मजबूर आहे। अल्लाह साईं जॾहिं हबीब खे सरापा पेरनि खां मथे ताईं रहमत बणायो त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे हमेशह हमेशह असां जहिड़नि गुनाहगारनि जे मथां रहम ईंदो आहे। पाण बीही रोअण लॻा ऐं इहा ॻाल्हि फरमायो त उम्मत जी उमिरि थोरी त अमल बि थोरो, अमल बि थोरो त सवाब बि थोरो। मुंहिंजे उम्मत जे अमलनि जो लाइ कहिड़ो हाल थींदो। उमिरियूं बि थोरियूं हुजूं, 50 साल 60 साल। अॼुकल्ह त 50 साल खां को माण्हू चढ़े बि कोन थो, माशाअल्लाह के पोढ़ा पोढ़ा पुराणा रहिया आहिनि तरिया आहिनि, नौजवान वीचारा हलंदा पिया वञनि। अल्लाह साईं जल जलालहू मन वालहू शर ओचिते मौत खां हर मुस्लमान खे महफ़ूज़ फरमाए। बहरहाल हबीबन करीमन जो रोवण, अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। ओ मुंहिंजा हबीब, तोखे पंहिंजे उम्मत जे हाल ते रहम आयो आहे त उमिरि थोरी थींदी, अमल थोरो कंदा, सवाब थोरो मिलंदो। पर ईअं नाहे, मां अल्लाह पाक तुंहिंजे उम्मत जे लाइ हिकिड़ो मौक़ो फराहम कयो आहे, तुंहिंजे उम्मत खे हिकिड़ो सुठो मौक़ो ॾिनो अथमि, अहिड़ो महीनो अता फरमायो थमान जो उन हिकिड़े महीने जी हिकिड़ी राति हज़ारनि महीननि खां भली आहे। मलाइकनि खे हज़ारे साल थिया आहिनि न, हज़ारे साल मुशक्क़त में, हज़ारे साल तकलीफ़ में, हज़ारे साल रुकूअ में, हज़ारे साल सजदे में। जेतिरी घणी मेहनत ओतिरी घणी तकलीफ़। मुंहिंजा हबीब इन मलाइकनि घणी मेहनत बराबरि कई आहे, पर तकलीफ़ बि घणी अथनि, पर मां वरी तुंहिंजे सदके तुंहिंजे उम्मत ते भलाई कई आहे। अहिड़ो महीनो अता फरमाया तो जंहिंजी हिकिड़ी राति हज़ारनि महीननि खां बि भली आहे। केॾी भलाई आहे, अंदाज़ो कर। मालूम थियो त हे सभु रहमतूं शफ़क़तूं असांखे रसूलुल्लाह जे सदके मिलियूं आहिनि। रमज़ान बि हुज़ूर जे सदके मिलियो आहे। ॿियनि उम्मतनि खे ॿियनि महीननि जा रोज़ा मिलिया, तोखे ई असांखे रमज़ान मुबारक जा महीना मिलिया।
इन्ही जे करे त भलारो महीनो जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो आहे, भले रसूल जी भली उम्मत खे मां अता फरमाया, ऐं उन में वरी हिकिड़ी रात अहिड़ी अल्लाह ताला मुक़रर फरमाए छॾी जो उन हिकिड़ी रात जे अंदरि जेकॾहिं को बानो हिकिड़ी रात वेही जागे त हिकिड़ी रात न लिखबी। अल्लाह ताला फरमाए थो खैरुम मिन अल्फ शहर, हज़ारनि महीननि खां हिकिड़ी रात भली आहे। यानी हज़ारे महीना जागे, जेतिरो हज़ारनि महीननि जे जागण में सवाब हूंदो ओतिरो उन क़दर वारी रात में जागण जो सवाब हूंदो। थोरी मेहनत, थोरो जागण, थोरो खफ़ो, थोरी मेहनत खां पोइ वरी सवाब केतिरो, जेतिरो नी मलाइकनि खे अव्वल खां आख़िर ताईं पे मिलियो। अल्लाह ताला ईअं कोन चयो त उन्हनि जहिड़ो न, मलाइकनि जहिड़ो न, खैरुन उन्हनि खां बि भलो। ईअं खणी चवे हा त जेतिरो हज़ारे साल हे मलाइक जाॻिया तुंहिंजे उम्मत खे बि उन्ही जहिड़ो सवाब ॾियां। अल्लाह ताला फरमाए थो जहिड़ो बेड़ो कोन, मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत खे इन मलाइकनि जे हज़ारनि सालनि जे इबादत खां जागण खां बि वधीक सवाब अता फरमा छॾींदो। हिकिड़ो मसइलो ॿुधायां पोइ अॻिते हलां। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॿियो दफ़ो सलात वरी हबीबनि ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह से छा फरमायो? खैरुन, माना इन्हनि जे मुक़ाबले में ॿियनि जे इबादत जे हज़ारनि सालनि जे इबादत में, हज़ारनि महीननि जे इबादत जे मुक़ाबले में क़द्र जे रात जाॻंदड़ जो सवाब भलो आहे। उन्हनि जहिड़ो कावड़िया हो छा? रोज़ो लॻो अथव अलाए छा? हाणे त सीउ शुरू थिया, अॻे हफ़्ते में कुझु गर्मी ही, अॻियनि महीननि में, अॻियनि हफ़्तनि में त ॿी ॻाल्हि, हाणे त वरी अल्हम्दुलिल्लाह हाणे सीउ सुरंदो पियो अचे। बहरहाल अर्ज़ पे कयुमि त क़द्र जे रात में मुस्लमान जागे, हुन जो सवाब हज़ारनि इबादतुनि जहिड़ो न, बल्कि उन्हनि खां चओ भलो। उम्मतीअ खे हिकिड़ी रात जागण में सवाब, क़द्र जे रात जो सवाब हिकिड़ी रात जो अहिड़ो मिले जो हज़ारनि महीननि जहिड़ो न, हज़ारनि महीननि खां भलो, वधीक भलो। छा सवाब? महबूब जे उम्मत खे, अरे हुजूर जे उम्मत जो सवाब ॿियनि जे उम्मत जे सवाब जहिड़ो न आहे। छा असांजो नबी असां जहिड़ो आहे? कोन सम्झ में ॻाल्हि आई। जेके चवनि त नबी असां जहिड़ो, उहो सोचे त अल्लाह पाक जो क़ुरान थो चवे त रसूलुल्लाह त छॾे, पर रसूलुल्लाह जे उम्मतीअ खे जेका रात मिली आहे उन रात में जागे, उन जागण जो सवाब अल्लाह तबारक व तआला हज़ारनि महीननि जहिड़ो न, हज़ारनि महीननि खां भलो कयो आहे। अरे जंहिंजे उम्मत जो सवाब जहान जे सवाब जहिड़ो न आहे, उहो नबी जेको जहाननि जो सरदार आहे सो ठिकर जहिड़ो कीअं थींदो? जेको तौज़ु बिल्लाह नबी खे पाण जहिड़ो थो चवे, उन जी इबादत चटा, उन जो रोज़ो चटा, उन जी सुन्नत कम जी कान्हे, उन जो जागण कम जो कोन्हे। मुस्लमान जो अक़ीदो हुजणु खपे त मुंहिंजो नबी त इमामुल अंबिया आहे, मुंहिंजो नबी त सैयदुल अंबिया आहे, मुंहिंजो नबी त सैयदुल मुरसलीन आहे। कंहिं जहिड़ो कोन्हे को। ज़ाहिरी शक्ल ते ॾिसी न भुलिज, हीअ सॼी मस्जिद भरी पई आहे, सभिनी खे हथ आहिनि, सभिनी खे पेर आहिनि, सभिनी खे ज़ुबान आहे, सभिनी जी सूरतूं मौजाद आहे, इंसानी आहिनि, पर हे आम इंसान तव्हां बि हिकु जहिड़ा न आहियो। अवां में बि अल्लाह फ़र्क़ु पैदा कयो आहे। छा रसूलुल्लाह जे ज़ात में ई असां उम्मत में फ़र्क़ु कोन्हे? भुलिजी चवनि था, मुजादा गुमराह चवनि था, गुस्ताख चवनि था त नबी असां जहिड़ो आहे। अल्लाह ताला इन असांखे कुफ्र जे कलमे खां बचाए, जेको चवे त नबी असां जहिड़ो आहे। मां ऐलान थो कयां, तव्हांखे ॿुधायां थो त नबी खे पाण जहिड़ो चवणु कुफ्र जो कलमो आहे। अल्लाह जो नबी असां जहिड़ो कोन्हे, अल्लाह ताला जो नबी सभिनी नबियनि खां शान वारो आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। टे ॻाल्हियूं तव्हांखे बि ॿुधायां। क़ुरान कंहिंजो किताब आहे, तौरेत कंहिंजो किताब आहे, इंजील कंहिंजो किताब आहे, ज़बूर कंहिंजो किताब आहे। तौरेत बर मूसा, इंजील बर ईसा, शुद्ध महव बयक नुक़्ते फुरकान मुहम्मद। तौरेत भी अल्लाह जो किताब आहे, इंजील भी अल्लाह जो किताब आहे, ज़बूर भी अल्लाह पाक जो किताब आहे, क़ुरान भी अल्लाह जहिड़ा न आहिनि, क़ुरान जहिड़ा न। उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे क़ुरान करीम सभिनी खां वधीक इज़त ऐं शान में फज़ीलत में मथे आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़ो मिसाल इहो आहे। ॿियो मिसाल, रजब, शाबान, शवाल, ज़ुल्क़ाद, मुहर्रम, सफ़र, सभई महीना अल्लाह जा सभिनी खे पैदा अल्लाह पाक कयो आहे। रमज़ान खे बि अल्लाह पाक मुक़ररु फरमायो आहे। मुंहिंजा भाउ, रजब, शाबान, शवाल, ज़ुल्क़ाद, मुहर्रम रमज़ान जहिड़ा न आहिनि। रमज़ान जी फज़ीलत इन महीननि खां मथे आहे। ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़, सभई मुस्लमान ॼाणनि था त रमज़ान जहिड़ो को महीनो कोन्हे को। टीं ॻाल्हि तोखे ॿुधायां, ख़मीस हुजे, छंछरु हुजे, आचर हुजे, सूमर हुजे, अरबा हुजे, इहे सभई ॾिहाड़ा अल्लाह पाक जा। रब फरमाईंदो आहे, तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास। इहे ॾिहाड़ा असां माण्हुनि जे विच ते फेराईंदा आहियूं। माण्हुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ ख़ुदा नसीब फरमाए। मुंहिंजा अंगारो अरबा ख़म्स जुमे जहिड़ा न आहिनि। जुमो सैयदुल अय्याम आहे। हाणे जेकॾहिं जुमो ॾींहंनि में भलो आहे, मुंहिंजा भाउ अज़ीज़, क़ुरान सभिनी किताबनि में भलो आहे, रमज़ान सभिनी महीननि में भलारो आहे, त मुंहिंजा अदा मञणो पवंदो इमामुल अंबिया बि सभिनी रसूलनि में भलारो आहे। जेको रसूलनि में भलारो आहे सो उम्मत जहिड़ो कीअं आहे? भलारो छा में आहे? चओ रसूलनि में। ॾाढो तो छा में भलो आहे? रसूलनि में भलो आहे। भलो रसूलनि में, वरी उम्मती ठिकर चवे त मां जहिड़ो आहे। ओ अदा तुंहिंजो त को बि अमल कम जो कोन्हे को। तो तूं नबी पाक ते कलमो न भरी हा त तूं मुस्लमान ई कोन लेखजी हा। हुज़ूर जो थोरो थी जो कलमे जे सदके त मुस्लमान थियो आहे, जो मस्जिद में लॻण था ॾेई। कलमो न भर, चोटी छॾ, वाह गुरू कर, धोती बदिजे, हराम तोखे मस्जिद में अचणु ॾियूं। मुंहिंजा दोस्त, जे तूं कंहिं कम जो कोन आहे। रसूलुल्लाह जे ज़ात जे नाले में इहो पावर आहे जो ला इलाहा इल्लल्लाह, ख़ुदा जे वहदानियत जो इक़रार कर, 1000 साल कर, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह न चओ, मुस्लमान कोन थींदे। पर ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ हिकिड़ो दफ़ो सची दिलि सां चओ, मुहम्मद रसूलुल्लाह, तूं असांजो भाउ आहे, तूं मुस्लमान आहे। तोखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू हबीब जे नाले जे सदके मुस्लमाननि जे सथ में ऐं जमायत में शामिल फरमायो आहे। उन जे लाइ कतई तौर सां मता करे सोचो थी त नबी असां जहिड़ो आहे। महीना महीननि जहिड़ा न आहिनि, ॾींहं ॾींहंनि जहिड़ा न आहिनि, अबो अम्मा हिक जहिड़ा आहिनि। छा तव्हांजी माना त माउ खे पहिरें पंहिंजे बाबे खे लठी वणजनि? न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़े माण्हू पुछो, या रसूला घणो हक़ कंहिंजो? पाण फरमायो माउ जो। साईं भला पो पाण फरमायो त वरी बि माउ जो। वरी टीहर पुछई कि भला पो? पाण फरमायो त माउ जो, माउ जो, माउ जो, माउ जो। 3 दफ़ा चयूं। साहिब जो कि भला हाणे कंहिंजो? पाण फरमायो त हाणे अबे जो। हाणे ॾिसो त माउ ऐं पीउ ॿई मुहतरम हल। ला तकुल लहुमा उफ़िम वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, उफ़ बि उनखे न चओ, इज़त सां हुनखे पेश अचो, तव्हांजी ताज़ीम कयो। अल्लाह पाक जी ज़ात ॿिन्ही जे लाइ फरमायो। पर मुंहिंजा दोस्त, अल्लाह जो कानून वरी सोणे नबी करीम असांखे ॿुधायो त हक़ूक़ में, हक़नि में वधीक माउ जो हक़ आहे। हेकर बि, ॿीहर बि, टियों भेरो बि, चौथे नंबर ते पीउ जो आहे। हालांकि इज़त वारा आहिनि। अड़े अबो ऐं अम्मा हिक जहिड़ा न आहिनि त उम्मत ऐं रसूल हिक जहिड़ा कीअं थींदा? हज़ारे मिसाल तोखे मां ॿुधायां, कहिड़ा तोखे ॿुधायां, सम्झी पाण थो। सभु कंहिंखे ख़ुदा ताला सम्झे। उस्ताद ऐं शागिर्द हिक जहिड़ा आहिनि? ॻाल्हायो था। पीरी मुरीदी खे तो मञनि कोन,
तंहिंजे करे मां पीरी मुरीदी जी ॻाल्हि कोन थो कयां। उस्ताद शागिर्द जो सिलसिलो त आहे या न आहे? उस्ताद जो मक़ाम केतिरो आहे, मुंहिंजा अदा शागिर्द जो मक़ाम केतिरो आहे, नबी जो मक़ाम केतिरो आहे, उम्मती जो मक़ाम केतिरो आहे। इन मां अंदाज़ो नथो लॻाई जो मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी हथ खयो बीठो आहे, या अल्लाह मूंखे रसूलुल्लाह जो उम्मती बनाए। कलीमुल्लाह आहे, अल्लाह पाक उन सां कलाम कंदो आहे। पर मूसा अलैहिस्सलाम खे अहिड़ी त ॻाल्हि नज़र आई जो पंहिंजूं ॻाल्हियूं कलईमी हुजण वारी ॻाल्हि विसरी वियसि। अल्लाह जो रसूल आहे, उलुल अज़म रसूल आहे, उहा ॻाल्हि हुन खां विसरी वई। मुंहिंजा दोस्त अल्लाह पाक जे दरबार में हथ पियो खणे, या अल्लाह मुंहिंजी दरख़्वास्त क़बूल कर, मूंखे रसूलुल्लाह जो उम्मती बणाए। अल्लाह से इंशाअल्लाह सम्झ नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, मुसलमान जो कम आहे त पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक तरीक़े ते अमल करे। पर मां ॾिसां बेअमली छो वधी आहे? माण्हू महबूब पाक जे तरीक़े खां, सुन्नत खां, इस्लाम खां परे छो थिया आहिनि? इहो इन्ही जे करे थिया आहिनि जो आम ॿुधायो थो न त असां जहिड़ो आहे। माण्हू था जॾहिं असां जहिड़ो आहे त पोइ हुन तरीक़े ते छो हलूं? मुंहिंजा धोणा अहिड़ा माण्हू निभागा पैदा न थियनि हा ऐं इहा माण्हुनि खे सबक़ न ॾियनि हा, आम तरह सां इहो आम दौरो न हुजे हा, त को बि मुस्लमान पंहिंजे नबी जो बेफ़रमान कोन थिए हा। पर सभु कंहिं डंडो खयूं बीठा, बाबा असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, वग़ैरह वग़ैरह। हाणे सभु कुझु था, ठीकु आहे, पोइ असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो, असां उनजे पुठियां छो लॻी पऊं? पर मुंहिंजा सोणा, जॾहिं तुंहिंजे दिलि में अक़ीदो हूंदो महबूब करीम जी ज़ात सभिनि खां अफ़ज़ल आहे, सभिनी खां शान मान में मथे आहे, अल्लाह ताला इन जहिड़ो पैदा ई कोन फरमायो आहे। हाणे हुन जो फरमान असांजे लाखियुनि ते। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे, जुमे जे ख़ुतबे जो हुकुम आहे। कहिड़ो? पाण इमाम सगोरो जॾहिं मिंबर ते वेहे, उन टाइम ते न का सुन्नत पढ़जे, न को पाण में ॻाल्हाइजे, कुझु बि न कजे, बसि चुप करे वेही ख़ुतबो ॿुधजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया, साम्हूं ॿ टे सहाबी बीठा हा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो, वेहो। जागो था? छा फरमायूं? वेहो। कहिड़ा? जेके मस्जिद में हुआ। पाण फरमायो वेहो। साहब वेही रहिया। ॿाहिरां दरवाज़े खां हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद सहाबी आहे, उहो अचे पियो। दरवाज़े ते पहुतो आहे, अञा मस्जिद में दाख़िल कोन थियो आहे, कन ते आवाज़ पियो, वेहो। हबीबन त अंदरनि माण्हुनि खे पे चयो, हो ॿाहिरां वेचारो पे आयो, पर कन ते आवाज़ पियो त वेहो। ख़ुदा पाक जो कसम आहे, हो दग में वेही रहियो, रस्ते में वेही रहियो। हुज़ूर करीम ॾिसी फरमाया, अब्दुल्लाह बिन मसूद तोखे न आहियां, तूं अंदर हली आ। अंदर आयो, पाण फरमाइनि था, मां त ॿियनि खे चयो वेहो, तूं छो वेही रहे? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, अल्लाह जे नबीअ जो आवाज़ कन ते पहुतो त वेहो, जे न वेहा हा त काफ़र थी वञा हा। अल्लाह जो नबी चवे वेह ऐं मां न वेहा त काफ़र थी वञा। मूंखे मुंहिंजा हबीब ईमान प्यारो आहे, मुहम्मद मिठा तूं प्यारो आहे, तो फरमायो वेह। मां बि सम्झां पियो त तव्हां अंदरनि खे चयो, पर आवाज़ त मां बि ॿुधो। मां ॿुधो त मुंहिंजे मथां बि लाज़िम आहे त मां मिठे महबूब मुहम्मद करीम जे चवण ते वेही रहां। इहो कंहिंजो अक़ीदो आहे? चओ सहाबनि जो। ॾाढे जो कंहिंजो अक़ीदो आहे? सहाबा किराम जो अक़ीदो आहे। उन सहाबा किराम जे अक़ीदे में एॾो पावर मुंहिंजा दोस्त रखियल आहे, जेकॾहिं असां मुस्लमान उन ते हलो। हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, हुज़ूर जी घरवारी आहे हज़रत मारिया, सभई चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा, ॾाढे चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी, पुटड़ो ॼाओ, नालो रखियऊं सैयदना इब्राहिम। 6 महीना जहिड़ो सेहतमंद सही, 6 महीने इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो बीमारी थी गुज़ारे वियो। 6 महीने खां बाद में वफ़ात करे वियो। हबीबन उनखे दफ़न करायो, घर मोटी आया त अम्मा साइण बीबी मारिया रज़ी अल्लाह ताला अन्हा रोए वेठी। अल्लाह जो रूह आहे, अल्लाह साईं सॼे जहान जा बच्चा सलामत फरमाए। मरणो सभु कंहिंखे आहे, पर ख़ुदा साईं कंहिंखे औलाद जो ॾुख न ॾिए। रोए पियो, मां रोए पई। सरकारे दो आलम फरमायो, मारिया सब्र कर। हाउ क़िबला सब्र कयां थी, चुप थी वई। पाण कुझु टाइम वेठा, ॿाहिरि विया, वरी कलाक खां पोइ या शाम जे टाइम ते आया त वरी रोए पई।
अखियुनि मां लुड़क वहनि पिया। पाण वरी फरमायूं त न रो, सब्र कर। बीबी साहिबा हबीबनि जे मुंहं मुबारक ते साम्हूं ख़ामोशी कई। पाण जेसि ताईं वेठा चुप रही। वरी टियों दफ़ो पाण करीम ॿाहिरि निकिरी वापसि आया त वरी रोए पई। हबीबन करीमन फरमायो, मारिया तोखे ख़बर हुजणु खपे त तुंहिंजो बच्चो इब्राहिम नंढड़ो आहे, वफ़ात करे वियो आहे, क़ब्र जे हवाले थियो आहे, पर क़ब्र में ख़ुदा हुनखे रहायो कोन्हे, सिधो जन्नत में आहे, ख़ाली जन्नत में कोन्हे। इब्राहिम ख़लीलुल्लाह जे झोलीअ में खेॾी रहियो आहे। मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम ख़लीलुल्लाह ख़ुदा जो नबी आहे। जन्नत में ओ तुंहिंजे फर्ज़ंद इब्राहिम खे ख़लील इब्राहिम खेॾाए थो। हलिया हलिया ॾेखारियाए। छा फरमायूं? हलिया ॾेखारियाए। मुस्लमान गौर कजां, सोचजां। रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे, इनखे तूं जुठलाए नथो सघीं। पाण छा फरमाऊं? हलिया तोखे ॾेखारियां। अबा मूंखे ॿुधाए, जंहिं अबे जो जंहिं अम्मा जो पुटु मरी वञे ऐं को हुनखे चवे हलिया ॾेखारियां, चवंदो त लख रुपयो वठि पर मूंखे ॾेखार। अबा ॾिसंदो या इनकार कंदो? ॾाढे ॻाल्हायो यार। ॾिसंदो न त ॾेखार। मुंहिंजो पुटड़ो गुज़ारे वियो आहे, क़ब्र में पूरजी वियो आहे, पर तूं थो चवीं हलिया ॾेखारियां। हाणे ॾेखार त वारो कर, मां ॾिसां, पंहिंजूं अखियूं ठारियां। जॾहिं अम्मा साइण खे नबी करीम फरमाइनि था, हलिया मां तोखे इब्राहिम ॾेखारियां, जन्नत में आहे, इब्राहिम नबी जे झोली में आहे, त हज़रत मारिया चवे थी क़िबला मां कान ॾिसंदसि। रोवण बि बंदि आहे, वरी अखियुनि मां ॻोढ़ो न ॾिसंदो, पर ॾिसंदसि बि कान। हबीबन करीमन फरमायो, छो न ॾिसंदीअ? माण्हू त ॾिसण जी तमन्ना कंदा, तूं छो नथी ॾिसी पई? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, तूं अल्लाह जो नबी आहे, रुगो मुड़ुस मुंहिंजो कोन आहे, रुगो मां तुंहिंजे निकाह में कोन आहियां, मां तुंहिंजी उम्मतियाणी बि आहियां, पर मुंहिंजा हबीब तो चयो त इब्राहिम जे झोली में आहे, ऐं मां चवां त ॾेखार त मुंहिंजो त ईमान कोन रहियो, पोइ मां पंहिंजो ईमान छो विञायां? मुंहिंजो मुस्तफ़ा सचो आहे। अवां फरमायो, मुंहिंजो उन ते ईमान आहे। अवां सहाबा जो त हे अक़ीदो हो, असां अलाए छा थिया हूं पैदा, ख़ुदा शल रहम फरमाए। अल्लाह साईं तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जे एहतराम जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रोज़ा रखो, बाक़ी ॾिहाड़ा थोरा, उन्हनि में जागो, ख़ुदा जी इबादत कयो, तरावियूं पढ़ो, ऐं सचा सचा रोज़ा त बणिजी पओ, पंहिंजे हबीब नबी जो अदब एहतराम कयो। अल्लाह साईं तव्हां असांखे मुस्तफ़ा जे सदके बेड़ा पार फरमाईंदो। मुंहिंजा दोस्तो, असांजे पाड़े में मदरसे जे बिल्कुलु भर में असांजो पाड़ेसरी मरहूम मोहम्मद यूनुस नालोस, रमज़ान शरीफ़ जे इब्तिदाई तारीख़ुनि में गुज़िरियल हफ़्ते हुनजो हादसो थी पियो। तमामु सुठो माण्हू हो, भलो माण्हू हो, शरीफ़ इंसान हो। उनखे धकु लॻो, वीचारो गुज़ारे वियो आहे। उनजे लाइ तव्हांखे अपील आहे त 2 टे कुल पढ़ो, उनजे रूह खे सवाब बख़्शऊं। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू हुनजा जन्नत में दर्जा बुलंद फरमाए छॾे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहुम्मा हाज़िल ख़त्मतुल मैमूनत मुतबारकत औसल सवाब अला जनाब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीलत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाब अला जमील अंबिया वल मुरसलीन सहाबा किराम ताबईन तबा ताबईन खुसूसन अला रूह मरहूम मोहम्मद यूनुस। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह, पंहिंजे हबीब जे सदके मरहूम खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा। या अल्लाह, उन जा सगीरा